नाज़े लॉकडाउन का पोइ शादियुनि ॿियनि प्रोग्रामनि ते पाबंदी हुजण करे ड्रिब मेहर शाह जा फनकार बेरोज़गारी सबब सख़्त परेशानी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। ॾिसूं था अब्दुल गफ़ार सांडे जी रिपोर्ट। असां सां गॾु मौजूद आहिनि फनकार जिन्हनि जो इहो पिणु मुतालबो आहे त असां ही जेका मुल्क में कोरोना जहिड़ी वबा ख़तरनाक हले पई, इन में असां प्रोग्रामनि ते बि नथा वञी सघूं, सकाफ़त खाते बि असांखे विसारे छॾियो आहे ऐं पंहिंजो परेशानी वारी ज़िंदगी पिया गुज़ारियूं। अचो त उन्हनि खां वीचार हुकूमत सां साईं मीडियावारनि सां त असांजो हथु कयो वञे। खैरपुर ज़िले में असां फनकार बेरोज़गार थिया वेठा आहियूं, न असां मज़दूरी थींदी आहे न का धंधो थींदो आहे। असां काॾे वञूं बेरोज़गार लॻा पिया असांजी हुकूमत सां त मतिलबु ईअं आहे त असांखे पंहिंजो हक़ु मिलियो वञे सिंध सां ऐं ॿियो साईं वज़ीर आज़म सां वज़ीर आला सां त हिन मुराद अली शाह खे अर्ज़ु आहे असांजी महिरबानी करे असांजे फनकारनि जो वंड आहे जेको असांजे खैरपुर ज़िले में विरायो वञे। असांजो अर्ज़ु इहो आहे कि असां जेके फनकार आहियूं शादियुनि में ॻाइण वॼाइण थींदो आहे, हिनमहिल लॉकडाउन जे करे घर वेठा आहियूं, सख़्तु परेशानी जी हालात में वक़्तु कढूं था। असांजो अर्ज़ु सफ़ाक़त खाते खे आहे त असां महिरबानी करे असांखे वंड मिलियो वञे। साईं मुराद अली शाह खे अपील आहे, नफ़ीसा शाह खे अपील आहे, असां सां महिरबानी करे असां सां एहसान कयो वञे ज़िले खैरपुर में। जो शादियूं मुरादियूं जेके थींदियूं असां हींअर बेरोज़गार लॻा पिया आहियूं त असां का हुकूमत खां का शइ घुरूं बि न आहे। हींअर असां सभु बेरोज़गार लॻा पिया आहियूं, न को प्रोग्राम आहे, न शादी आहे, न वियांव आहे, न दरगाह जी ड्यूटी आहे। असां इहा अर्ज़ु कयूं हुकूमत खे महिरबानी करे असां फनकार खैरपुर ज़िले जा आहियूं, असांजो महिरबानी करे हक़ु मिलियो वञे। जीअं त तव्हांखे ख़बर आहे, हुकूमत खे सभिनी खे ख़बर आहे त लॉकडाउन आहे। लॉकडाउन में यकीन कयो त असांजा हर को धंधादारी करे थो, असांजा फनकार बाक़ाइदा घर वेठा आहिनि, शादियूं बंदि आहिनि, दरगाहूं बंदि आहिनि, असांजा बच्चा फाका कशी कटे रहिया आहिनि। असां वज़ीर आला खे, अदी नफ़ीसा शाह खे ऐं वस वारनि खे सभिनी खे अपील था कयूं महिरबानी करे त असांजी माली मदद कई वञे, असांखे चेक ॾेई वञे। जी नाज़रीन, ही फनकारनि जा वीचार ॿुधासीं। हिननि सकाफ़त खाते जे सेक्रेटरी खां ऐं पीपल्स पार्टी जी MNA सैयदा नफ़ीसा शाह खां मुतालबो कयो आहे त ख़ुदा खां नोटिस वठी असांजी बि वार कई वञे ऐं असांखे फंड ॾिना वञनि त जीअं असां पंहिंजे बचड़नि सां सुकून जी ज़िंदगी गुज़ारे सघूं। कैमरा में इमाम ॾिनो हुजण सां गॾु अब्दुल गफ़ार चांडियो, मेरान TV न्यूज़।